अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं तव्हांजो मासाद खीरो अॼु असां वरी लोकेशन ते मौजूदु आहियूं। पंहिंजे यूट्यूब चैनल जा वीडियो ठाहींदा आहियूं ऐं मुंहिंजी पूरी टीम मूंसां गॾु आहे। अॼु अल्हम्दुलिल्लाह असां सभु ख़ुशि आहियूं, छो जो यूट्यूब जी जेका असांजी महिनत आहे, जेका कमाई आहे, सो अॼु अल्हम्दुलिल्लाह असां कल्ह शायदि है न त कल्ह असां इहा कार वरिती आहे। 3 लख रुपए में इहा असां कार वरिती आहे सिर्फ़ु यूट्यूब जा वीडियो ठाहिण जे लाइ। ऐं छो जो मोटरसाइकिल ते वञूं पिया, तकलीफ़ थिए पई, कॾहिं हिकिड़ी मोटरसाइकिल थिए पई, कॾहिं ॿ थिए पई, माण्हू घणा हुयासीं, ॾाढी तकलीफ़ थिए पई असांखे। त कुझु यूट्यूब जी कमाई मां पैसा या कुझु कंहिं मदद कई असांजी, असांजे परस्तारनि, असांजे फॉलोअरनि या कंहिं ठुल जे वॾे माण्हू। सो अलाह साईं उन सभिनि खे ख़ुशि ऐं आबाद रखे जेके असांजा वीडियो ॾिसंदा आहिनि, असांखे दुआऊं कंदा आहिनि, असांखे वीडियो खे सुठा सुठा कमेंट ॾींदा आहिनि। सो अल्हम्दुलिल्लाह असां ही कल्ह कार वरिती आहे पंहिंजे यूट्यूब जे वीडियो ठाहिण जे लाइ, पंहिंजे घुमण जे लाइ, पूरी संगत पूरी टीम सां गॾु। अॼु असां ॾाढा ख़ुशि आहियूं, छो जो असां हिकिड़ी पुराणी मोटरसाइकिल खां शुरूआति करे वरी असांखे हिन कार जी मंज़िल ताईं अलाह साईं असांखे पहुचायो आहे। इंशाअल्लाह हिकु ॾींहुं असां हिन कार मां वरी डबल डोर कंदासीं, पिराडो कंदासीं इंशाअल्लाह। त मुंहिंजी टीम मूंसां गॾु आहे, वधीक मामू मीर बि ॻाल्हाईंदो। अस्सलाम वालेकुम साईं, मां पंहिंजे प्यारे परस्तारनि खे हिकिड़ो अर्ज़ु कंदुमि। ॿियो त मिड़े असांजो जाॾो काॾो जुगाड़ थी वियो, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। असां हे गाॾी वरिती आहे, अॻे मोटरसाइकिल ते 3 ॼणा वेंदा हुआसीं, हाणे पूरी टीम हिन गाॾी में आहियूं। असांजे वीडियोनि खे थोरो वॉच कयो, लाइक कयो, फॉलो कयो, सब्सक्राइब कयो, त जीअं असांजा 4 टायर जेके आहिनि उहे कमज़ोर आहिनि, टायरनि खां बिना असां अधूरा आहियूं, त जीअं असां मथी पगार में पंहिंजा 4 टायर पूरा कयूं। जी बिल्कुलु दोस्तो, मामे मीर सही चयो। गाॾी असांजी ओके अल्हम्दुलिल्लाह। हिन जा जेके 4 टायर आहिनि उहे थोरो कमज़ोर आहिनि। असां ॾिसंदड़नि खे, परस्तारनि खे, फॉलोअरनि खे ईअं न चवंदासीं त असां ॾे पैसा मोकिलियो त टायर वठूं। बहरहाल असांजे वीडियोनि खे जेतिरो ॾिसंदव, जेतिरो शेयर कंदव, ओतिरो असांखे फ़ाइदो थींदो। वॾी महिरबानी सभिनि जा थोराइता। असांजा ठुल वारा तुंहिंजो यूट्यूब चैनल नथा ॾिसनि, इन्हनि खे बि चओ, ठुल वारनि खे चओ त असांजो यूट्यूब चैनल ॾिसनि। अरे जानी, ठुल वारनि जी मोहबत आहे त खीरो ठुल में बीठो आहे न। ओके, इहे ठुल जी आवाम जा, ठुल जे मारूअड़नि जा असांजे मथां थोरा आहिनि, जेके असांजे वीडियो ॾिसी करे ख़ुशि थियनि था, असांखे लाइक करनि था। लव यू ठुल, सिंध, आल पाकिस्तान, पूरी दुनिया। जियो गुड। हाँ हाणे सिलो पैर छड़ कल जी जीअं स्कूटर हलाईंदो आहे, माना पैर सां दिमाग़ ॾे, हूअं हथ सां ॾींदो आहे। सिलो रेस घटि, पैर छड़ न कल चुको पैर खणंदो आहिनि, हल पैर खणंदो आहिनि, कल चुको सिलो खणंदो आहिनि, सिलो हे हथ हिते, सिलो रेस सिलो सफ़ा थोरो सिधो थी न, दिलि खोले हलाए, पंहिंजी गाॾी आहे न। हा पंहिंजी सिलो रेस न ॾेनी, हा नॉर्मल पैर पंहिंजो अंदाज़ो ठाहे। ठीक है, हाणे कल चोट रेस को पैर परे कर, कल चोट खीरा आगे याद थी रक्षो हलाए पियो खीरा, कल चोट ना। हां मतलब हाल बस बियो पइजी। हाँ जाना, अच न जाना, मां पार्क में तुझो इंतजार तो कया। यकीन करी है मुझी तो सा एतरी मोहब्बत आ, मां तोखे ॿुधाए नथो सघां। नंबर बंद हुयो, रात घर सुम्हियो पियो, घर वारी भी शक करे थी न। आई को तुझो फोटो मुझे मोबाइल में पकड़ियो है, उन ॾींहं को वठी चई यार डायल मुझे क्यों न अचे। गाड़ी भी दे पई तोखे, पर मुझी जान, मुझी तो तोसां मोहब्बत आ ना। लव यू जाना, लव यू। अरे छा थी जिन कट चवाइस छा है गुगा? छा चए तो बाबा, हे हिकिड़ो चूता गोठ जो, हे तोखे चए थो जहिड़ो पेट अॻियो थी न, हाँ तेरो पेट पोयो बि तो क्या करे तोड़े? तो क्या करे तो? ओए भाई ओए छा चए तो? हे तोखे तो चए तो तू गोठ में मंगलारनि वारो दोल वॼाईंदो आहे, हाणे तू दोल वॼाईंदो मंगलार। लूसी गुगा मां वरी चयो गुंगो आ, गरीब आ, रहे त क्या तू मुझे टोका तो करे। सब मुचला
हे तो के चे तो मा तो के अखिन सारी टवा तो गोठाणे खुदा बख्शी जी छोकरी सा तो गालाए हां वो मा पाण अरे समझ बाराई ते छा दे बागा बाकी छा न कर ये वेली गुगा न कर नो नो इश्क थेवा नो न सा ओ बता छा दे दो बाबा तो के सोच के तुझा शहतर है न ये साला के गरीब गोठाणे दे गिरदा 36 रुपया तो का करे तो माते हे तो घणे चई तो अला आज सही तो फाटी में अरे आवे गुगा मां मुझे घर खाई दो जाई भी हिसाब तो घरों खाई अरे अरे लूसी असा मेरी पाड़े वारन के विड़ाई तो छोकरी वाली गाल कभी दिस रही खोना रे थी पे अला चई तो अला कंदुई पोयो फाटी मरंद अरे 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 लूसी अरे अब हमारी मेहरबानी थी तकलीफ माफ दे हमारा गुजारा एक में जकन जो तहफुज करवा एक में जो ख्याल करवा बिल्कुल बिल्कुल गरीब टके जो माण्हू हिकिड़े अमीर माण्हू जे लाइ लफ़्ज़ ॻाल्हाए उहो हिकिड़ो ॻोठ जो शरीफ़ माण्हू सॼो ॻोठ तुंहिंजी गवाही ॾींदो आहे इज़त जी शराफ़त जी हिकिड़ो टके जो माण्हू आयो आहे हरू भरू हुन सां थो ॻाल्हाए फाटी मरे कोई शइ पर शइ तीरनि जहिड़ा अथसि न बाबा न तूं इज़त वारो माण्हू ॻाल्हि ॿुध इहो जंहिं महबूबा सां मां ॻाल्हाईंदो आहियां न हाणे तोखे तो गुंगो ॾसेयो हा पर हुनजे घर वारनि खे न ॾसी आहे मेरे हाँ है मुझे अब्बा ॾाढी महिरबानी अल्लाह मुझे भी कौन थी तो आराम से ॻाल्हाए हर को खरेला हर को इश्क करे तो मां मोकारो करे छा न न न अरे भी कौन कहे हां सिक हां जाना असांजो कहिड़ो कम बाबा असां हिकिड़े घर तो ॻाल्हाए जी जी जाना जी जी जाना जी ये ॻोठ वारा हुया आया पैसा उधारा वठण ॾिनो मान अला हिकिड़े खे अटो वठी ॾिनो माण्हू वरी मन ॻोठ वारा दुआ करनि मांखे दॿे जी मिल्कियत आहे हैं पैकेज को मसलो ही न आहे जाना हिन वक़्तु बि मुंहिंजे बटू में 10,000 रुपया हूंदा हा करे तो महीने वारो न करे तो पैकेज ठीकु आहे जानी अरे मुंहिंजो बटू काढे हो हे गूंगो बटू जी ॻाल्हि त न करे पियो लॻे ईअं थो ओ गूंगा हेॾे हेॾे ओ गूंगा बेटा बेटा बट्टू मुझो ओ टोपी यार जो कोने बिटो वो कटियो तब ताई थोड़े पे ये मना ये जो इशारो दे पियो ये मना बट्टू कटियो और के जो पे करियो पेट दी के पोयो पेट दी बट्टू जो कटियो यार वडो होशियार माण्हू हुयो एक ॻोठ वारो पाड़े वारो वरी मोतबर थे पियो जे पे ॿाहिरि अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे पोइ गाॾी लूसी न चढ़ी थो बाज़ काथे कोन्हे घर वञांसि थो